खां अलावा जलाल चांडियो ऐं फौज़िया सूमरे जे विच में एक मुक़ाबलो थियो ऐं एक प्रोग्राम थियो तमाम बेहतरीन, जंहिंमें ॿई फ़नकार कट्ठे थिया। दोस्तो मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त सिंध जा जेके वॾा वॾा फ़नकार हुया उहे ॿ ॼणा कट्ठे हिकिड़े महफ़िल में न वेंदा हुया। उन जो इज़हार फौज़िया सूमरो पंहिंजे माइक कलाम जे दौरान बि करे चुको आहे। दोस्तो साईं सिजाब अली शाह जो हिकिड़ो प्रोग्राम हुयो तमामु बहितरीन, जंहिंमें जलाल चांडियो बि आयल हुयो ऐं फौज़िया सूमरो बि आयल हुई। दोस्तो जॾहिं फौज़िया सूमरे जी जेको आहे सो जलाल चांडे खां पहिरीं हिन महफ़िल में शरीक थी ऐं पहिरों जेको आहे सो सॉन्ग ऐं पहिरों गायकी फौज़िया सूमरे खे ॾिनी वई त तव्हां ॻायो। उन खां पोइ जेको आहे सो जलाल चांडे खे ॾिनो वेंदो। दोस्तो जॾहिं फौज़िया सूमरो गीत पई ॻाए, हालांकि असां ॿिनि जे लाइ ॿई फ़नकार क़ाबिल एतिराम आहिनि, लेकिन फौज़िया सूमरो जॾहिं गीत पई ॻाए त मुंहिंजे पुठे पासे तव्हां वीडियो ॾिसो पिया त अधु पिंडाल भरियल आहे, अधु पिंडाल ख़ाली आहे। दोस्तो हाणे तव्हांखे असां उहो क्लिप ॾसींदासीं जेको सिंध जो बहितरीन ऐं बेताज बादशाह फ़नकार जलाल चांडे जो आहे। जेको जलाल चांडे जी जॾहिं अनाउंसमेंट थी इन प्रोग्राम में त बाबा जलाल चांडियो अचे थो, त उहो प्रोग्राम तमामु घणो उहो पिंडाल खचाखच भरिजी वियो ऐं माण्हुनि जूं सीटियूं लॻी वियूं, माण्हुनि जा ताड़ियूं लॻी वियूं, छाजे करे जो जलाल चांडे सां तमामु घणो माण्हू मोहबत कंदा हुया ऐं जलाल चांडे सां माण्हू प्यार बि कंदा हुया। दोस्तो जलाल चांडियो जॾहिं इन महफ़िल में शरीक थियो त तव्हां ॾिसो पिया त पिंडाल हज़ारनि जी तादाद में भरियल आहे। त असां इहो माना सोचूं त उन टेम में जलाल चांडे जो सानी केर बि कोन हुयो ऐं जलाल चांडे जहिड़ो बहितरीन फ़नकार सिंध में ॿिए खे तसवर माण्हू न कंदा हुया। हालांकि सिंध जा फ़नकार सभई क़ाबिल एतिराम आहिनि ऐं सभिनि फ़नकारनि जो पंहिंजो हिकिड़ो दर्जो ऐं पंहिंजो हिकिड़ो रुतबो आहे, लेकिन जलाल चांडे जहिड़ा फ़नकार न थींदा ऐं न वरी क़यामत ताईं के ॼमंदा। दोस्तो जलाल चांडियो सिंध जो वाहिद फ़नकार हुयो जंहिंखे झंग झर गाॾनि वारा, ॿराड़ी वारा, काछो कारूंजर जिथे किथे तव्हां वेंदव जलाल चांडे जा परस्तार तव्हांखे मिलंदा ऐं हज़ारनि जे तादाद में रेड़नि वारा, गॾह गाॾनि वारा, रक्शनि वारा, मोटर साइकिलनि वारा जलाल चांडे जो टेप ऐं जलाल चांडे जी केस्ट तव्हांखे ॿुधण में ईंदी। छाजे करे जो जलाल चांडियो हिकु अवामी फ़नकार हुयो ऐं जलाल चांडियो सिंध जो हिकु नाले वारो फ़नकार हो जंहिंजो नालो अॼु ताईं बि जेको आहे सो मशहूरु आहे ऐं जंहिंजे नाले सां अॼु ताईं बि हज़ारे माण्हू निस्बत करे ऐं पंहिंजी रोज़ी रोटी वारो कमु हलाइनि पिया। दोस्तो जलाल चांडे जे निस्बत सां हज़ारे जलाल चांडे जा जेके शागिर्द आहिनि, कुझु त हिन दुनिया मां लाॾाणो करे विया, लेकिन अॼु ताईं बि कुझु फ़नकार शागिर्द तौरु जेके जलाल चांडे सां शागिर्दी में हुआ उहे अॼु तमामु घणो मक़बूल ऐं पॉपुलर आहिनि। दोस्तो जलाल चांडे जो शागिर्द जेको आहे सो खोड़ सारा आहिनि जेके तमामु घणो सिंध में मक़बूल थिया। जलाल चांडे वारी अदाकारी ऐं जलाल चांडे वारो तर्ज़ु अपनायो शागिर्दनि बि त शागिर्द बि सिंध में कामयाबु थी विया। त वॾी महिरबानी, इहो नंढिड़ो हिकु वीडियो हुयो जेको असां तव्हांजे आॾो रखियो, जंहिंमें असां इहो मुआइज़नो कयो त छा सिंध जी अवाम फौज़िया सूमरो सां तमामु घणी मोहबत थी करे या जलाल चांडे सां थी करे। त वॾी महिरबानी, मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो में।